नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में खबर ॾींदा हलूं त कुर्बानी जो जानवर शहरियुनि खे सुकाए विधो आहे। वॾी कोशिशनि खां पोइ जानवर खे सोघो कयो वियो आहे। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।